नाज़रीन पनो आकिल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ते माण्हुनि इंतज़ामिया ख़िलाफ़ दाहूं कयूं आहिनि। ॾोराहनि इलाइक़नि खां आयल ॻोठाणा सुबुह खां वठी शाम ताईं इंतज़ार में वेठल आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि SS न्यूज़ आॾो दाहींदे चयो आहे त वठनि जे 10 कार्ड वठनि न त बि हिन महिल न हिकु माण्हू न बची आहे हिते वठनि ई कोन था। अॼु कोई इशारो करे थो फोन करे थो तूं हेॾो फिरी आहे परे दरवाज़े तां फिरी आहे होॾो फिरी थो अचे पियो। चवंदा दादा हे हिते सिफारिश हले थी पई सुबुह खां वठी शाम ताईं सॼो ॾींहुं सिफारिश आहे। ॿियो हिननि खे कमु ई कोन्हे। सभु अमलदार जेके बि आहिनि डिवाइस ताईं अंदरि मिलियल आहिनि। ठीकु आहे 500 जंहिं महिल कार्ड ते कटींदा तंहिं महिल हर को ख़ुशि हो। मां हुनखे चयुमि सिफारिश ते आयो हमरा कार्ड गेट खां परियां ॾिनई मां हिन जी पारत कंदो पियो थिए। मां हुनखे चयुमि मां तुंहिंजो असांखे ॾिनी कोन था बसि जेका चवनि हा ठीकु आहे। उन जेका पोयां कार्ड अचनि था 2 आङुरियूं खणी चवनि था बाबा ठीकु आहे इहे वठो इहे पोयां वठंदा असां उते ॿार बेचती पानी खणी आया न कार्ड वठनि था वेरी अंगूठा नथा लॻाई इहो बि वठी आया आहियूं तो नथा वठनि बीहे ईअं सफ़ा गर्मी में बेहोश थी विया गरीब काॾे वञो।